सचो सतराम पासा पहुंच बावनपुर सिंधी पंचायत खामगांव SSD शेवा मंडली ऐं संगत जे प्यार सां रचाया अॼु SSD सत समारोह जे शुभ अवसर ते उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ समरदावन में आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जी तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन सचे साईं जे नाले ते कंहिं उत्सव सत्संग या कंहिं प्रोग्राम जो आयोजन करना तो उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾियो, पंहिंजी ज़िंदगी खे सुखनि सां भरियो। छाकाणि असां सभु इंसान जेके बि आहियूं सभु बहितरी चाहींदा, सभु चङाई चाहींदा। छाकाणि उन मालिक असां सभिनी इंसाननि खे हर तरह सां बहितर ऐं चङो बणाए करे मोकिलियो। उन असांजी चङाई जी बुद्धि समझ अकुल सभु कुझु ॾिनो। पोइ असां जो जहिड़ो इस्तेमालु कंदासीं तहिड़ा थींदासीं, उनखे जहिड़े नमूने हलाईंदासीं असां तहिड़ो फल पाईंदासीं। तंहिंजे करे उन असांखे बणायो आहे। पोइ असांजी मर्ज़ी आहे असां इंसान बणिजूं या हैवान बणिजूं, असांजी मर्ज़ी आहे। असां इंसान बणिजूं, महान बणिजूं या अॼु शैतान बणिजूं। जेको बि कुझु थियो ऐं जहिड़ा थींदासीं तहिड़ो ई फल पाईंदासीं। इन करे असां इंसाननि जी भेट में जहिड़ो थींदा आहियूं तहिड़ी कई वेंदी आहे। असांजी भेट सिर्फ़ु इंसाननि जहिड़ी न कई वेंदी आहे। जहिड़ा कमु कंदा आहियूं अहिड़ी थींदी आहे। कोई इंसान बहादुर जो कमु कंदो आहे, चलो शेर जो बच्चो आहे। कोई इंसान बिल्कुल डरपोक होगा, छोटा बेटा तो सब भागीदार थोड़ी बेचती। कोई इंसान चंगो ॻाल्हाईंदो, चंगो ॿुधाईंदो, छोटा कोयल जहिड़ो आवाज़ अथसि। पर कोई इंसान चाहे ओड़ो तूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो तो नस्कोते वारी बक बंद कर। यानी उन्हीं वक्त ही असां जहिड़ो कर्म कंदासीं तहिड़ा थी वेंदासीं। तंहिंजे करे असां इंसाननि खे मालिक समझ ऐं बुद्धि वारो बनाए करे उन्हीं वॾी रहमत कई आहे। असां इंसान करे उन्हीं इंसान बनायो आहे त पोइ असां हैवान छो बणिजूं। असां त इंसान जो महान बणिजूं, असां भगवान बणिजूं। असां पोइ ते छो पऊं?
तो पोए ते पवण की असली नेचर में कौन असल सुना है जगह से कोई कारोबार कयूं जेतिरो कमायूं अॻिते वधूं असांखे ख़ुशी लॻंदी आहे पर नुक़सान असांखे चङो थोरे लॻंदो असां पंहिंजो घर बणायूं घर खे वधीक ख़ूबसूरत कयूं बहितर कयूं सुठो बणायूं अॻिते वधूं असांखे ख़ुशी थींदी आहे सभु खे ॾेखारींदा पर पंहिंजे अमलनि जे करे पंहिंजो घर ई उबतो करे छॾूं या ख़तमु करे छॾूं त चङाई थोरे लॻे असांखे पसंदि थोरे ईंदो असांखे पोस्ट ते हुजूं ऐं पद ते हुजूं जेकॾहिं असां उते अॻिते वधंदासीं तरक़ी थींदी बहितर लॻंदो आहे पर जेकॾहिं को रिवाज थी असांखे चङो थोरे लॻे तंहिंजे करे असां इंसान जेकॾहिं आहियूं असां अॻिते वधण जे लाइ आया आहियूं पोइ ते पवण जे लाइ न आहियूं असां जेतिरो बि वधूं अॻिते वधूं जेकॾहिं इंसान बणिजी करे आया आहियूं त पोइ उन में बि असांजी तरक़ी थियणु खपे असांजी नेचर में आहे असां आयासीं इंसान थी पर वञण महिल महान हुजूं या भॻवान हुजूं भॻवान हुजूं हर को वञण महिल हैवान थी करे छो वञण महिल असां शैतान थी करे छो वञूं जिन असां ॾिसंदासीं असां कोई कारोबार कयूं पहिरीं ॻाल्हि असां कमाई जी चाहत रखूं न त बि चाहत हूंदी आहे इन खां त न वञूं जेको आहे ओतिरो त पोइ बि हुजे नुक़सान में त न वञूं साॻिए नमूने असां इंसान थी करे आया आहियूं हलो जेकॾहिं भॻवान थी करे वञूं महान थी करे वञूं चङी ॻाल्हि आहे न त बि वञण महिल अहिड़ा त न वञूं जे वरी हैवान थी करे वापसि अचूं जॾहिं अचूं इंसान थी करे वापसि अचूं एतिरो त हुजणु खपे पंहिंजी इंसानियत खे त न भुलिजो ओढ़ा त पोइ बि अचूं इहो त असांखे विश्वास हुजे मां अहिड़ो कुझु कयो आहे वरी बि इंसान थी करे ईंदो मां हैवान थी करे न ईंदो तंहिंजे करे जीअं असां पंहिंजी इंसानियत खे बरक़रार रखी सघूं या वधाए सघूं इन करे असां इहे सत्संग उन सचे साईं जी दामन में वञण उनजी रहमत खे पाइण उनखे अमल करणु उहो सभु कुझु करणु इहे असांजा जेकॾहिं कर्म हुजनि अमल हुजनि उहे सभु चङा हुजनि उहे सभु बहितर हुजनि ऐं वैसा पंहिंजा जेके बि कर्म या अमल करना है कोई चंगा या खराब उसे टिन चीजों से करना है मन वचन ऐं काया एक पंहिंजी नियत सां अंदर सां ॿियो पंहिंजे ॻाल्हाइण सां टियों पंहिंजे जिस्म या बानी सां टिनी सां असां करना है ऐं टिनी जो पंहिंजो पंहिंजो महत्व हूंदो आहे असांखे टिनी खे संभाले करे हलणो पवंदो आहे सभ खां पहिरीं आहे असांजो मन असांजी सोच जहिड़ो कुझु असां सोचींदासीं मालिक असांजी उहा ॿुधंदो असां कॾहिं ते मालिक जे द्वार ते वेहंदा आहियूं उन रड़ियूं थोरी कंदा कोई लफ़्ज़नि सां एतिरो थोरी ॻाल्हाईंदा अंदरि ई ख़ामोशी वेही वेही करे ॻाल्हाईंदा जेको हूंदो आहे अंदरि में रखी करे वेहींदा ऐं जेकॾहिं हुन नालो ईंदो आहे तॾहिं बि चवंदो ॼाणी ॼाणणहार आहे असांजे अंदरि खे ॼाणे थो असांजी नियत खे सुञाणे थो कॾहिं ईअं कोन चवंदो असांजे चहिरे खे ॾिसे थो माल खे ॾिसे थो सामान खे ॾिसे थो कोन चवंदो चवंदो ॼाणी ॼाणणहार असांजे अंदरि खे ॼाणे थो नियत खे सुञाणे जॾहिं उहो असांजी ॿुधंदो अंदरि जी आहे
पंहिंजे अंदरि खे ओतिरो चङो रखणु खपे। असांखे इहा चीज़ यादि करणु खपे त असांजे अंदरि में छा आहे, उहो असांजी ॿुधे थो। जेकॾहिं असां हक़ीक़त में चऊं या जोक में चऊं, तॾहिं उहो पंहिंजो कमु ओड़ो ई कंदा जेको हुनखे करिणो हूंदो आहे, जेका असांजी ॻाल्हि ॿुधंदो आहे। पोइ हक़ीक़त ई आहे। जीअं हिकिड़ो शख़्स मां मंदर में वेंदे मंदर में शेवा पूजा पाठ सभु कंदो, तो ॿुधाए तक़रीबन 70 साल जे लॻभॻि आहे, पर मां हमेशह दुखी रहियो आहियां। मुंहिंजे घर में हूंदो कुझु कोन्हे, मां सुख पातो कोन्हे, कोई मूंखे ख़ुशी कोन्हे। सदाई ॼाएतिरा ॿधिया वसिया, मूंखे कुझु न मिलियो। पूजा पाठ सभु कुझु मां तमामु घणी कई आहे, सदाई मंदर में शेवा कई आहे। तंहिं करे भॻवानु मुंहिंजो ॿुधंदो ई न। मां चयोमांसि भॻवानु मूंखे लॻे विसरो ॿुधंदो ई कोन्हे, ॿिए कंहिंजी ॿुधो, सदाई मथो बि तूं चढ़ियो वेठो आहे, सदाई गॾु वेठो आहे, ॿिए कंहिंजी ॿुधंदो। चइसि हाणे ॿुधे या त मां अहिड़ी हालत हुजे आहे, घर में पुॼाए बि कोई जेको बि आहे सदाई मां कमज़ोर रहियो आहे, कल आया उहे सभु एतिरा चढ़ी विया, एतिरी तरक़ी करे विया, मां ओड़ो चोड़ो। वरी जॾहिं कोई बदलंदो आहे, वसंदो आहे, मंदर में ईंदो आहे, तूं ॾिसंदो आहे, तोखे कीअं लॻंदो आहे। काल जा छोकिरा आया, काल कारोबार कयूं, एतिरा वधिया वसिया, सभु कुझु कर, मां वटि कुझु बि कोन्हे, इन करे मूंखे अंदरि में त लॻंदी, अंदरि में त साड़ जॻंदो न। जेको अचे अंदरि में साड़ रखंदो आहे, जलंदो आहे। इन करे मालिक तोजी ॿुधंदो आहे, तोजे अंदरि में सदाई ॿिए लाइ साड़ हूंदो आहे, जलन हूंदो आहे। इन करे मोटाए करे तोखे ॾींदा, तंहिं करे तूं सदाई सुञो रहंदो आहे, तोखे कुझु हूंदो बि कोन्हे, तुंहिंजो हर को सुञो हुजे। तंहिंजे करे हाणे चङो जो बि बदलाव बदिलाए वेठो वेही सघिया आहे, हू सभिनी खे पीटींदो वेंदो। हाणे हिकिड़ो कमु कर, जॾहिं तूं जंहिंखे बि ॾिसे भई चङो थिए, सभ खां पहिरियों तुंहिंजे लाइ आसीस घुर, मालिक इहो बि वधियो आहे, चङो हुजे मूंखे। जेकॾहिं कंहिंखे आसीस न पई ॾेई सघे, त बि मालिक जी इहो आहे, इहो बि ख़ुशि रहे, मां बि ख़ुशि रहां, सभु बहितर हो, सभु चङा रहूं, एतिरो त कोन कयूं। ऐं हक़ीक़त में थोरे वक़्त खां बाद चढ़ियो आयो, चए बसि हाणे मारी बि रहां, मुंहिंजे घर में सभु कुझु आहे, सभु कुझु तरक़ी शुरू थी वई आहे, मुंहिंजा ॿार ख़ुशि थियणु शुरू थी विया, मुंहिंजी ख़ुशहाली शुरू थी वई आहे, सभु कुझु बहितर थियणु शुरू थी विया। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे, जेको असांजे अंदरि में हूंदो, मालिक असांजी ॿुधंदो आहे। इन करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे सम्झाईंदा आहिनि, हर कंहिंजे लाइ बहितर सोचो, चङो सोचो। बहितर सोच, चङे सोचण जो मक़सदु इहो न आहे उनजे लाइ चङाई थींदी आहे, कुझु थींदी, पर जेकॾहिं असां चङो सोचींदासीं, कंहिं लाइ बहितर सोचींदासीं, उन सां चङाई थिए न थिए, असां सां चङाई ज़रूरु थींदी, छाकाणि असां चङो सोचियो आहे, मालिक असांजी ॿुधंदो पिया। पर जेकॾहिं असां कंहिंखे अंदरि में पीटींदासीं, कंहिंखे ग़लति कंदासीं, जेको बि ग़लति वर्ताईंदासीं, त पोइ उन खे कुझु थिए न थिए, असांखे ज़रूरु थींदो, छाकाणि पीठी रहिया असां पिया अंदरि, मालिक असांजी ॿुधंदो पिया, घुरण वारा असां। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे, उहो असांजी ॿुधंदो पिया, तंहिंजे करे उहो असांखे ॾिसंदो। ऐं जेकॾहिं जोक में चोजे तॾहिं बि ईअं थी वियो, पोइ असांखे सिंध में फ़क़ीर हिकिड़ो वधायो फ़क़ीर, पोइ पिरनि थी करे ॻाल्हाईंदो, जप में हूंदो हिकिड़े तो हिकिड़ो माण्हू कोई सुठो जानवर उहो काहे करे वञे पियो, हथ में हुजे, उनखे ॾिसी करे मालिक मुंहिंजो तव्हांजी किताब, इन जो घोड़ो ॾाढो सुठो आहे, मुंहिंजो गॾा बि ॾाढो बुरो आहे बि हल्को, इनखे ॾिसी न सघंदा, मालिक हाणे जेको थिए घोड़े खे मार, इहो न हुजे, मुंहिंजो गॾा हुजे, जो घोड़ो न हुजे, बको वधी विया, जेको बि हुजे। ऐं सुभाणे जीअं सुबुह थींदी जो गॾा मरी वियो, जेको वियो शहर में हुयो फ़क़ीर, बसि चङो ॻाल्हाईंदो, वियो शहर में ॻोल्हे पोइ हिकिड़े अंधे खे ॻोल्हे आयो,
किथे हले ॾिस छा आहे जेको घोड़ो मोह पियो उन हथ में बड़े घोड़ो आहे वरी वठी आयुसि पंहिंजे घर चए हे छा आहे उन हथ में हलियो थो डरो ॾिसे त न चए कॾहिं मथे थो के करे पिया मालिक ॾिस अंधे खे ख़बर आहे घोड़ो कहिड़ो आहे कॾहिं कहिड़ो आहे मां तोखे कॾहिं घोड़ो चयो तूं कॾहिं मालिक चयो आहे पहले करे हक़ीक़त में जेको असां ॿिए जे लाइ कंदासीं थींदो असां छाकाणि घोड़नि वारा असां चऊं ॿिए सां हीअं थींदो उन सां थिए न थिए लेकिन घोड़नि वारा असां थींदो असांखे तंहिंजे करे सभ खां पहिरीं असांखे पंहिंजे मन खे बहितर तयारु करणु असां इंसान जेके बि आहियूं तक़रीबन ॾिसंदासीं असां मन जे करे घणो दुखी असांजो टेंशन तनाव परेशानी अॼु जेतिरी बीमारियूं आहिनि तक़रीबन इनजे करे 70-80% बीमारियूं असांजे इनजे करे ऐं ॾिसंदासीं जंहिंजे करे असां दुखी आहियूं उहो पंहिंजे करे कोन हो असां ॿिए जे करे ॿिए जो हलणु ॿिए जो ॻाल्हाइणु ॿिए जो उथणु वेहणु कपिड़ा पाइण जो उथणु वेहणु कमाई सभु कुझु ॿिए खे ॾिसी ॾिसी हे ईअं छो आहे हिन सां ईअं छो आहे असां उहो न ॿुधायूं असां कीअं उहो असां ॾिसंदा ई न असां कीअं आहियूं असां पंहिंजो पाण खे न ॾिसंदा आहियूं इन करे असां पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं पंहिंजो पाण खे पतो बि कोन्हे पंहिंजे दुख जो बि पतो कोन्हे पंहिंजे सुख जो बि पतो कोन्हे उन हक़ीक़त असां ॿियनि जे करे दुखी हूंदा आहियूं हे छो वधियो हे जो हलणु कीअं आहे जो क्या सॼी गिला बि ॿियनि जी कंदासीं नेकी बि ॿियनि जी कंदासीं पंहिंजी यादि में कोन्हे हूंदी तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां पंहिंजे मन खे बहितर कयूं ऐं मन खे बहितर करण जे लाइ हक़ीक़त में असां हर रोज़ उन ॻाल्हि जो नेम ध्यानु सिमरन कयूं इहो असांजो घर हूंदो आहे असां घर में थोरो थोरो किचिरो ते झाड़ू लॻाए करे ॿ दफ़ा साफ़ु करे छॾियो उछलाए छॾींदा साॻे नमूने असांजी खोपड़ी रोज़ घुमंदी आहे रोज़ कुझु कुझु वीचार कुझु कुझु ख़्याल ईंदा आहिनि जंहिंमें हर रोज़ उनखे त साईं जो नाम ध्यानु सिमरन करे असां पंहिंजो पाण खे वरी सेट करे छॾींदा बहितर थी वेंदा असांजो किचिरो निकिरी वेंदा असां सभई साफ़ु सुथरा रहंदा बहितर रहंदा ऐं जेकॾहिं नेम ध्यानु सिमरन बहितरीन न रखनि त पोइ आहिस्ते आहिस्ते किचिरो कारी थींदो वेंदो पहिरियों मन ख़राबु थींदो पोइ सार थींदो पोइ क्रोध थींदो पोइ हिकु सां विढ़णु थींदो पंहिंजो सभु कुझु असां ख़तमु करे था पंहिंजूं ख़ुशियूं सां पाण पंहिंजूं सारे छॾींदा असां कॾहिं बि कंहिंसां साड़ रखंदा आहियूं या जलन रखंदा आहियूं या क्रोध कंदा आहियूं उहो त ओड़ो हूंदो हूंदो आहे उहा त ओड़ी हूंदी आहे उन ते कोई फ़र्क़ु थोरी पवंदो आहे जो ॻाल्हाइणु हलणु कपिड़ा अंदाज़ सभु कुझु असांखे ईंदा आहिनि जेके बि आहे लेकिन उनखे ॾिसी करे असां पंहिंजा सभु सुख साड़े छॾींदा उनखे ॾिसी करे अंदरि जलंदासीं पिया अंदरि सड़ंदासीं पिया जेको बि आहे पंहिंजा जहिड़ी हली चली हूंदी मुंहुं ख़राबु कई वेठा हूंदासीं पंहिंजो पाण खे ख्वार कंदासीं उन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो उहो त ओड़ो ई आहे उन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो तंहिंजे करे ॿिए जी ग़लती खे ॾिसी करे पाण खे क्रोध या साड़ में भरणु हक़ीक़त में ॿिए जी सज़ा पंहिंजो पाण खे ॾियणु तंहिंजे करे असां हर रोज़ नेम ध्यानु सिमरन करे कंदा आहियूं कि जेको जेको पंहिंजे लाइ थोरो ग़लति वीचार ग़लति भावना अचे असां उहो कढी छॾियूं जॾहिं उन मालिक जी रहमत में असां अचूं कोई सही हुजे या ग़लति हुजे असां पंहिंजा सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ बदिलायूं मालिक उनखे बि सुमत ॾे मूंखे बि सुमत ॾे उहो बि चङो थिए मां बि चङो थियां त सभु कुझु चङो थी जाए असां सिर्फ़ु ॿिनि लफ़्ज़नि खे पंहिंजो पाण में बदिलाए छॾियूं सभु कुझु सही थींदो कंहिंजी ख़ुशी ॾिसी करे असां चऊं मालिक उहो बि ख़ुशि रहे असां बि ख़ुशि रहूं असांखे ख़ुशी पंहिंजो पाण थी जाए कोई ग़लति करे बजाए उनखे ॾिसी करे उहो बि सड़े असां बि सड़ूं उन जॻह ते ॿ लफ़्ज़ चऊं मालिक उनखे बि सुमत ॾे मूंखे बि सुमत ॾे सभु बहितर थी चङो थींदो सभु कुझु बहितर थी वेंदो सभु चङो थी वेंदो
जॾहिं सुमत जे बजाए असां उनजी कुमत खे ॻोल्हींदा आहियूं, उनजी ग़लती खे ॾिसंदा आहियूं ऐं उनमें सड़ंदा आहियूं, पिटंदा आहियूं, गिला कंदा आहियूं, त पोइ आस्ते आस्ते असां पंहिंजो पाण कुमत संभाली वेंदा आहियूं, पंहिंजो पाण खे ख़राबी संभाली वेंदा आहियूं, पंहिंजो पाण में ख़राबी अची वेंदी। तंहिंजे करे असां सिर्फ़ु हल्के नमूने पंहिंजो पाण खे थोरो बदिलाए छॾूं, पोइ सिर्फ़ु मालिक में ध्यानु सच साईं जो करे तो मालिक उनखे बि चङो कर, मूंखे बि चङो कर, उहो बि सुखी रहे, मां बि सुखी रहां, उनखे बि सुम्ह ॾे, मूंखे बि सुम्ह ॾे। छड़ो असां थोरा लफ़्ज़ ॿ टे चङा कयूं, असां ॾिसंदासीं असांजी ज़िंदगी वधणु शुरू थी वेंदी, असां ख़ुशी ख़ुशहाली खे पाइणु शुरू थी वेंदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। तंहिंजे करे साफ़ खां पहिरीं असांजो मेन ध्यानु हुन सचे साईं जो लाज़मी आहे। दिल में ध्यानु सिमरन कंदा तो असांजो जीवन बहितर थियणु शुरू थी वेंदो। तंहिंजे करे सभ खां पहिरीं मानना, उनखे बाद हूंदो आहे असांजो वचन, असांजो ॻाल्हाइण असांजो जेको बि आहे उहो असांजी पूरी इज़त ऐं रुसवाई खे असरु करे। असां सिंधासीं ओॾी कहावत आहे भई इहा ज़बान ई आहे जेका घटि करे विहारे पट करे विहारे। कोयल ऐं कांग ॿई हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, रंग बि हिकु जहिड़ो, अंदाज़ हिकु जहिड़ो, शिकिल नदी जो, पर कोयल सां सभु प्यार कंदा आहिनि, कांव खां सभु परे थींदा आहिनि। छाकाणि कोयल जो आवाज़ बहितर आहे, कांव जो आवाज़ कड़वो आहे। तंहिंजे करे असांजी ज़बान बहितर हुजणु खपे। जेकॾहिं ज़बान चङी हूंदी त हर को इज़त ॾींदो, ज़बान चङी न हूंदी जहिड़ो ई चङा हर को करे करे। पोइ आमतौर ते इलाही चयो वेंदो आहे ठीकु आहे ॻाल्हाइण ईअं त पर अंदरि जो साफ़ु आहे, लेकिन आमतौर जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, पर उन लाइ चयो वेंदो आहे जेतिरो अंदरि चङो अथसि ओतिरी ज़बान चङी जेसि कहिड़ो चङो थिए, ज़बान जे करे पंहिंजो अंदरि जो ख़राबु कयो थिए, पंहिंजी इज़त जो ख़राबु कयो थिए। आमतौर ते चवंदा आहियूं यार अंदरि जो साफ़ु आहे, ठीकु आहे ॿाहिरों आवाज़ ईंदसि, पर जेको ॿाहिरों आवाज़ न हो अंदरि जी चङाई खे बि त मेटे छॾियो, मूंखे ख़राबु कयो था, मूंखे चयो यार को मिलण को ईअं चङो यार ठीकु आहे जेतिरो चङो आहे पर पंहिंजी बेइज़ती केरु कराईंदो। तंहिंजे करे मुंहिंजे लाइ चयो यार जहिड़ो अंदरि जो चङो आहे ओतिरो ॿाहिरि बि चङो हुजे, केतिरी इज़त पाए केतिरो बहितरीनु थिए। तंहिंजे करे असांजी ज़बान बहितर हुजणु खपे। ऐं ज़बान चङी न हूंदी किथे बि इज़त न मिलंदी, किथे बि चङो न मिलंदो। इन करे पोइ सिखे साईं जो मिसाल आहे कंदो सभु कुझु चङो आहे, सभु कुझु बहितर आहे, लेकिन मुंहिंजो आवाज़ जेको आहे उहो ॾुखियो आहे, कंहिंखे बि कई छॾियो आहे, कंहिंखे कुझु ॻाल्हाए रखंदो आहे। इन करे मूंखे पंहिंजे हण बि पसंदि कोन्हे कंदो, को पंहिंजे जो आना बि पसंदि कोन्हे कंदो। तॾहिं सचे साईं मुस्कुराए करे थिएसि त पोइ ॻाल्हाइणो ई आहे, सिर्फ़ु चङो थी करे ॻाल्हाइणो आहे, ग़लति थी करे छो ॻाल्हाए, सिर्फ़ु बहितर ई करे ॻाल्हाइणो आहे। ऐं जीअं मूंखे हथ रखियऊं उन ॾींहं खां जीअं सचे साईं चयो इहो आवाज़ु बहितर थियणु शुरू थी, हर तरह इज़त मान शान प्यार सां ॻाल्हाए। तव्हांजो जेतिरा उनजा चङा कर्म आहे उन कई गुना वधीक उन इज़त शान मान सभु कुझु वधीक। तंहिंजे करे असांजी ज़बान चङाइनि खे बि खाई वेंदी आहे ऐं असांजी ज़बान एतिरी ताक़त रखंदी आहे कि परायनि खे बि पंहिंजो करे छॾींदी। असां आमतौर ज़बान खे ॾिसंदासीं, असांजी ज़बान केतिरी पावरफुल आहे। असांखे थोरो को तेल गिहु या कुझु किथे लॻे उनखे धोइण मुसीबत थी वेंदी आहे, जेॾी सड़ंद हुजे जेको कुझु हुजे सभु कुझु हेॾो थी वेंदो।
केतिरियूं चीज़ूं हूंदियूं आहिनि कपिड़नि ते लॻनि किथे कहिड़े रांधि बि न ख़तम न आहे पर रोज़ ज़बान सां केतिरो खाईंदा आहियूं कॾहिं संगती थी आहे जेको खाधो आहे कपिड़े ते लॻंदो आहे या कुझु थींदो आहे उनजो दाग बि न रहंदो मुश्किल रहंदो आहे पर अॼु कंहिंखे ज़बान ते असरु पियो आहे सब कुछ खाई वेंदा तो पतो ही कोई सारा घड़ी को लॻंदो ई न आहे ओड़ी माली न हूंदो आहे जेको ऐसा कुझु करे तंहिंजे करे केॾी पावरफुल आहे ऐं आहे सफ़ाई ऐं कंदो पर ताक़त कढी रखंदी आहे दंदनि जे विच में रहंदी आहे चओ भाई दंद में कोड़ी खोलाईंदासीं ऐं उनसां हालत बि अहिड़ी आहे जे दंद ज़बान ते पवे तॾहिं ज़बान कटबी ज़बान दंद ते पवे तॾहिं बि ज़बान कटबी दंद खे कुझु न थींदो ॿिन्ही में जेको ई अथसि पाण फिसले तॾहिं बि उहा कटबी दंद फिसले तॾहिं बि उहा कटबी मूंखे दंद खे कोई थोरो थोरी आहे जेका अहिड़ी हालत में रहंदी आहे पोइ बि पावर पे कहिड़ो रखंदी आहे छड़ो हिकिड़ो लफ़्ज़ चवे साम्हूं वारे जो मुको अचे ॿ टे ॾंद भॼी पवंदे हिकु ई ॾहे बचंदो सभु ख़तमु थी वेंदा आहिनि पावरफुल केॾी आहे वरी हिकु ॾंद ॾहे बचंदो कहिड़ी ताक़त रखंदी आहे रांदि बि अहिड़े जे विच में आहे सभु कटे करे पूरो बेचा ॾिसंदो पाण फिसले या उहो फिसले कटिजी आहे वञे पर ताक़त कहिड़ी रखंदी आहे साॻे नमूने असांजी ज़बान ते कंट्रोल जी संभाल कर हिकु दफ़ो जो ज़बान जो लफ़्ज़ निकितो पोइ ज़िंदगी भर यादि हूंदो पोइ उहो चङो हुजे या मंदो हुजे बहितर हुजे या ख़राबु हुजे जेको बि कोई हिकिड़ो लफ़्ज़ हमेशह जे लाइ पंहिंजो करे छॾींदो आहे कोई हिकिड़ो लफ़्ज़ जनम जनम खां दूर करे छॾींदो तंहिंजे करे असां ॻाल्हाईंदा त उन सचे साईं चयो वैसे ई आहियूं सिर्फ़ु थोरो चङो थी करे ॻाल्हायूं इन करे उनजी दावत में अचणु सत्संग में अचण जो मतिलबु आहे पंहिंजी ज़बान खे चङो पहिरियों असांजो मन चङो हुजे पोइ असांजी ज़बान चङी चङनि मन चङो हूंदो ज़बान सां जेको ई ॻाल्हाईंदासीं उहो चङो थींदो मन चङो न हूंदो छड़ो ज़बान सां चङो ॻाल्हाईंदासीं त पोइ नियत जा ख़राबु हूंदासीं ॻाल्हियुनि जा कोई थींदासीं ॻाल्हियूं चङियूं कंदासीं अमल सुठो हूंदो ऐं पोइ उहो पाप ॾाढो ॾुखियो हूंदो आहे बल्कि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे माण्हू अंदरि जो खोटियो हुजे ॿाहिरों लफ़्ज़ चङा हुजे भई आम तौर सां ॾिसंदासीं पंहिंजे जीवन में भई केतिरो चङो ॻाल्हाए पर अंदरि में चङो न हुजे जॾहिं बि कोई वेंदो या नालो ईंदो चलो अजायो सिर कंदो छड़ो ॻाल्हाईंदो कंदो उहो ई कुझु कोन लॻे हर कोई मथो कपाए वेंदा पिया जेको माण्हू नियतन चङो न हुजे छड़ो ॻाल्हाइण जो चङो हुजे उहो चङो कोन हूंदो तंहिंजे करे जहिड़ा असां ॿाहिरि हुजूं ओड़ा अंदरि बि हुजूं नथो असां छड़ो ॻाल्हियूं करूं कुझु न कंदासीं उल्टा थींदासीं तंहिंजे करे पहिरियों असांजो मन चङो हुजणु त पोइ असांजी ज़बान चङी वचन चङो हुजणु खपे ॻाल्हाइण अंदाज़ बहितर हुजणु तंहिं खां बाद जॾहिं मन बि चङो हूंदो असांजी ज़बान बि चङी हूंदी त पोइ काया असांजो अंदाज़ असांजी बॉडी बि चङी हूंदी हलण बि चङो हूंदो कंहिंसां वर्ताव शेवा भाव कंहिंजी मदद करणु कंहिंसां सही हलणु उहो बि असांजो बहितर हूंदो छा असांजी ज़बान असां जेको ई ॻाल्हाईंदा आहियूं कहिड़ा असां कर्म कंदा आहियूं असांजी ज़बान असांखे केतिरो घणो ॾींदी आहे केतिरो घणो विञाईंदी आहे असां अंदाज़ो लॻायूं इहा ज़बान हुई पोइ जॾहिं भगत साहब पहिरियों दफ़ो सॼे साईं जी दामन में आयो उनखे कोह ॾिना ऐं जॾहिं सॼे साईं उनखे पैसा ॾियण जी कई उनखे ॾिसे कोर बि तव्हांजा पैसा ॾियण लफ़्ज़नि बि आम लफ़्ज़नि को वॾी ॻाल्हि कोन्हे लफ़्ज़नि में हर को ॾिसूं के वॾा लफ़्ज़ कोन्हे
असां अॼु बि कंहिं संत कंहिं महात्मा सां मिलंदा आहियूं कंहिं कॾहिं जॻह ते वेंदा छो त सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हांजो घर बि तव्हांजो आहे, दुकान बि तव्हांजो आहे, पंहिंजे पाण में कहिड़ी ॻाल्हि आहे। असां आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, त वॾा लफ़्ज़ थोरे थींदी आहे, असां आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। पैसा कुझु तव्हांजो आहे, तव्हांजो ॾींदासीं, तव्हांजी आहे, त आम लफ़्ज़ इस्तेमालु करो, त वॾा लफ़्ज़ थोरे ॾियूं जॾहिं हे बि तव्हांजो, हो बि तव्हांजो, मां बि तव्हांजो, पपड़ बि तव्हांजा, इहे आम लफ़्ज़ आहिनि, असां रोज़ इस्तेमालु कयूं। पर इहे चङा लफ़्ज़ जेके ज़बान में जो निकिता उन्हनि कमाल केॾो कयो, जो बि पैसा न वरिता, सचे साईं जे मुंहं में जो जहिड़ो मोच मां निकितो, ठीकु आहे, इन कड़नि में जो केच थी वई, ख़ुशि रहंदे तो किथे पहुतो, छा थियो, केतिरो बहितरीनु थी वई। तंहिंजे करे असांजो थोरो लफ़्ज़ चङो हुजे, कंहिं महिल बि एॾो भाग ॾेई वेंदो आहे जंहिंखे को अंदाज़ न आहे, असांजी क़िस्मत खोले छॾींदो आहे। पर जे उहे लफ़्ज़ चङा न हुजा तो असांजो संत थियो तो तपस्या हुजे, शेवा हुजे, सभु एतिरी कंदो, ॿियो कंदासीं न, पर जो ॻाल्हाइणु चङो पवंदो, जेको ईंदो ॻाल्हाईंदो, जेको वणंदो कंहिंजी ॻाल्हाए छॾंदो, कंहिं कुझु बि करे रखंदो। ऐं उन वक़्तु जॾहिं संत जे लाइ पोइ सचे साईं खे चयऊं, संत आहे, एतिरो घटि ॻाल्हाईंदो आहे, एतिरो कुझु कंदो आहे, कंहिंखे बि थींदो आहे, कंहिंखे साड़े रखंदो आहे, लॻ बि आहे, एॾी शेवा तपस्या कंदो आहे, हर कंहिंखे साड़े बि रखंदो आहे, ईअं बि कोन्हे, जेको बि चवे न घुमाए बि रखे। तो साईं जन चयो छा आहे, पंहिंजो पंहिंजे मन ऐं ज़बान ते कंट्रोल न आहे। जेतिरी तपस्या कंदो आहे या जेतिरी शेवा कंदो आहे, हक़ीक़त में जेको ॻाल्हाए साम्हूं वारे खे ठारे या साड़े रखे, पर जेका शक्ति आहे उहो सॼी ॻाल्हाइण में ख़तमु थी वेंदी अथसि, उनमें पूरी थी वेंदी अथसि। तंहिंजे करे सभिनि जो बचाए इहो चङो आहे, जेको बि जेसिताईं पाण खे न सुधारे एसिताईं ज़बान में जो सॼो पावर जेको बि अथसि सभु ख़तमु थींदो वेंदो, जेके तपस्या आहे पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी अथसि, पूरी कंदो वेंदो। तंहिंजे करे जेकॾहिं ज़बान चङी न हूंदी आहे तो असांजी जेका शक्ति, ताक़त, इज़त, शान, मान उहा सभु पूरी थी वेंदी आहे, ख़तमु थी वेंदी आहे। तंहिंजे करे ज़बान इहा असांखे ॾींदी बि तमामु घणो कुझु आहे, पर वठंदी बि तमामु घणो कुझु आहे। तंहिंजे करे असां पंहिंजी ज़बान खे संभाले करे रखूं, खे बहितर करे रखूं, ऐं जेकॾहिं इहा ज़बान जो ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं, हक़ीक़त में असांजा केतिरा पुण्य चङायूं सभु ख़तमु थी वेंदी आहे, सभु पंहिंजो पाण पूरा थी वेंदा आहिनि। केतिरनि शेवाउनि खे खाई वेंदी आहे, केतिरनि चङाइनि खे खाई वेंदी आहे, केतिरनि तपस्याउनि खे खाई वेंदी आहे। तंहिंजे करे ॿिए नंबर ते बि सचे साईं चयो असां पंहिंजी ज़बान खे पाए, ऐं जॾहिं असांजो मन बि चङो हूंदो, ज़बान बि चङी हूंदी, त पोइ असांजी काया यानी बॉडी, असां जेके बि कमु कंदासीं उहे उन ते असर अंदाज़ थींदा, उहे चङा थींदा। जेकॾहिं मन ई चङो न हूंदो, ज़बान ई चङी न हूंदी, असां सभु ग़लति ऐं ग़लति कंदासीं। जॾहिं ॿई चङा थींदा सभु कुझु बहितर थींदो। पोइ जीअं सचे साईं बि कोई शख़्स आहे, उन ज़बान रख़म भट एतिरा हुआ, जेको इलाजु करे वरी वरी भाॼी पवनि, वरी वरी रोटी पवनि। साईं जन आसीस करो, साईं साईं को पुछो कि मूंखे थिए छो थो, तॾहिं साईं जन चयोसि छाहे तुंहिंजी सोच ऐं ॻाल्हाइणु चङो न आहे, इन करे जेको ॾाढो सभिनि खे दुखी कंदो आहे, तकलीफ़ ॾींदो आहे। थोरे पखी हुजनि, पशु हुजनि, जेको बि कंहिंजा कदु पे थींदो आहे, कंहिंखे पाण खे थींदो आहे, कंहिंखे ॾुखियो कंदो आहे, कंहिंखे पिंजरनि में बंदि कंदो आहे, कंहिं माण्हुनि सां चङो न हलंदो आहे, सभु किस ताईं जेतिरो अंदरि हलंदो आहे, जेतिरी ज़बान हलंदी आहे ओतिरो सभिनि खे ॾुखियो कंदो आहे। इन करे जेको ॿियनि खे कटींदो पिया, इन करे पाण कटिबो पिया। हाणे जेको कयो आहे उनखे मोच मिलणु शुरू थी वई आहे। साईं जेको कयो हाणे मां छा कयां, तॾहिं साईं चयो हाणे पंहिंजे वरी जो मन ज़बान खे चङो कर, अमलनि खे चङो कर, मन सां रोज़ नेम ध्यानु कर,
ऐं मालिक मारी वरी जन जन सां कई थी अंदर में बि चयो सॉरी मूंखे जेको बि थियो ग़लति थियो मूंखे माफ़ करे। ऐं जेको तूं हुनखे ज़बान सां ग़लति ॻाल्हायो हाणे तूं प्यार सां ॻाल्हाइणु शुरू कर, बहितर थियणु शुरू कर। उनसां तूं ॿियो चवणु शुरू थी वियो। ऐं काया सां जन खे बि सतायो थी, पखियुनि खे, पशुनि खे, इंसानियत सां नहीं खे बि उनखे दाव ॾे, उनसां चङो हाल, उन सां जेको बि चयो जेको मूंखे थियो मूंखे माफ़ु कयो, हाणे मूंखे बहितर थिया। उनसां एतिरो प्यार कर या सभु चङा हले। जेके इंसानियत खे ॾुखायो थी उन सां तूं मोहबत करणु शुरू करे छॾ। ऐं जीअं उन रोज़ में ध्यानु कंदे सॼे साईं जो जाप कंदे ऐं जीअं जे हिसाब जे लाइ बहितर सोचो ऐं हिसाब सां बहितर वर्ताव कयो, तो ॾिसंदे ॾिसंदे बि सभु बीमारी ख़तमु थियण थी वई, ख़ुशी खे पाइणु लॻो, बहितर थियणु लॻो, सभु कुझु बहितर बि थियणु लॻो। ऐं आहिस्ते आहिस्ते बीमारियुनि खां ख़तमु थी वियो, थी वियो। तंहिंजे करे असां पंहिंजे वचन सां, मन सां, काया सां असांखे लॻंदो कोन्हे असां कुझु कयोसीं, पर जॾहिं मोटी करे मिलंदो आहे उहो केतिरो लॻंदो। आमतौर ते थप बि हणंदा कोन्हे लॻंदो, कंहिंखे केतिरो नुक़सान बि ॾिनो असांखे पतो न पवंदो आहे। लेकिन पाण खे थोरी छॾो चूनी लॻंदी आहे, उहा कीअं लॻंदी, थोरो कंहिंजो हथु लॻंदो आहे उहो केतिरो लॻंदो। कॾहिं कॾहिं सिर्फ़ु तॾहिं कंहिंजो हथु लॻंदो आहे तॾहिं बि अॻु बगोला थी वेंदो, कुझु लॻंदो त न। पर जेकॾहिं असां थोरो पंहिंजो पाण खे चङो कंदा आहियूं, हक़ीक़त में केतिरनि दुखनि, बीमारियुनि, तकलीफ़ुनि खां असां ख़तमु थी वेंदा, असांजो सभु ख़तमु थी वेंदो। पर थोरो चङो कंदो सभु सुख असांखे चौधारी फिरंदा रहंदा। थोरो सो मन सां चङो सोचूं, और मालिक जो राम तूं चौधारी असांखे फिरणु शुरू थी वेंदी। ध्यानु शुरू कयूं, रोज़ किचिरो कढंदा वञूं, मालिक जी रहमत खे गॾु कंदा वञूं। छो सॼी सोच चङी हुजे, चौधारी जेके आहिनि मालिक जो राम तूं फिरणु शुरू थी वेंदी। जहिड़ो सोचींदासीं ओहिड़ो मिलंदो। के ॿिए लाइ सोचींदासीं त ॿियो सां चङाई थिए न थिए असां सां ज़रूरु थींदी, पर ग़लति सोचींदासीं ॿिए सां ग़लति थिए न थिए पाण सां ज़रूरु थींदो। तंहिंजे करे अहिड़ो कमु करूं छो। ऐं ज़बान सां बि जे थोरो चङो ॻाल्हाईंदासीं, इज़त शान मान हर जॻह ते वेहण, हर जॻह पंहिंजी सभु कुझु बहितर थियणु लॻंदो। जेको चङो ॻाल्हाईंदासीं मालिक जी रहमत मिलणु शुरू थी वेंदी, उनजी आसीस मिलणु शुरू थी वेंदी, असां चङी तरह चङाई तरफ़ वधणु शुरू कंदासीं। जेकॾहिं ग़लति ॻाल्हाईंदासीं, कंदासीं बि ग़लति, ॻाल्हाईंदासीं बि ग़लति, ऐं आहिस्ते आहिस्ते मालिक बि परे थो, जेको नेगेटिव थी ग़लति सोचे सोचे असांजो दिमाग़ खोपड़ी हली चङी सभु कुझु वारी थी वेंदी, मालिक खां ई परे थी वेंदासीं। ऐं कर्म सां जेतिरो चङो कंदासीं ओतिरो सिहत, हेल्थ, जीवन सभु कुझु बहितर थींदी। कंहिंखे ॾुखाईंदासीं पंहिंजे गले में पइजी वेंदी। तंहिंजे करे असां ॿिए खे बि ॾिसूं ॿियो छा थो करे, असां पाण कीअं असां छा था कयूं। तंहिंजे करे सत्संग में वञणु, सचे साईं जी रहमत में वञण जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे बहितर करणु। ऐं उनजे लाइ असांखे हर रोज़ सुबुह शाम नेम ध्यानु कयूं। उनजो बि मक़सदु इहो आहे, जंहिं असांजो घरु हूंदो आहे, भई घर में रहंदे ॿाहिरि रहंदे थोरी थोरी ग़लतियूं, थोरो थोरो प्यार थींदो ई आहे, कुझु बि हुजे। तंहिंजे करे रोज़ नेम ध्यानु कंदे जेको थोरो थोरो किचिरो हुजे पोइ वरी वांगुरु रोज़ कढी करे ॿाहिरि छॾे छॾियो, सदाई साफ़ सुथरा रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं। थोरा कपिड़ा मेरा थींदा आहिनि, थोरो घर में थींदा, बदिलाए छॾियो, वरी चङा थींदा धोई छॾींदा। पर जंहिंमें कुझु ॾींहुं छॾे छॾींदासीं त पोइ आहिस्ते आहिस्ते किचिरो करे थियणु शुरू थी वेंदो, ऐं आहिस्ते आहिस्ते गंद जो ढेर अहिड़ो थी वेंदो आहे जो वरी खणण जी मुसीबत पइजी वेंदो आहे। जिते गंद उछलाईंदा वेंदासीं आहिस्ते आहिस्ते ढेर थी वेंदो आहे, माण्हू खणी वेंदो हुजे साफ़ु कर जे लाइ, पोइ मशीनरी घुराए थी हुजे, केॾी तकलीफ़ थींदी आहे, या सिमेंट सदाई हलंदी रहंदी आहे, कुझु थींदो ई थींदो। तंहिंजे करे असां पंहिंजे दिमाग़ खे, पंहिंजी सोच खे गंद जो ढेर छो बणायूं। असां पंहिंजे घर खे, परिवार खे, माहौल खे, दोस्ती खे असां गंद जो ढेर छो बनायूं। असां पंहिंजे साफ़ करे साफ़ सुथरा रहूं, बहितर रहूं। थोरो बि असां साफ़ सुथरा रहूं, असां कहिड़ो बदलाव ईंदो आहे। असां सिर्फ़ु सनानु करे कपिड़ा पाए करे अचूं,
ऐं कंहिं महिल असांजे नॉर्मल कमु शाम जो ईअं हुजो जॾहिं असां ईअं मेरनि कपिड़नि में अची हूंदासीं नॉर्मल कपिड़नि में घुमंदा किथे बि वेही रहंदासीं किथे बि कंदासीं पैसा बि ॻाल्हाईंदासीं कुझु कोई फ़र्क़ु असांखे न पवंदो पर जंहिं महिल असां सनानु करे अचूं ओड़ी महिल थोरी बि थी वियसि बर्दाश्त न कंदा थोरी दर्द कंहिंजो हथ बि बर्दाश्त न कंदो यार हथ में उथी मुंहिंजा कपिड़ा ख़राब थी विया जेको बि आहे त जंहिं वक़्तु असांखे साफ़ सुथरे थियण जी आदत पइजी वेंदी त थोरो गंद बि असांखे पसंदि ईंदो आहे छो त पाण मालिक रहमत लाइ चङा थी करे रहंदासीं पर जेतिरा जेतिरा मेरा थींदा वेंदासीं जेतिरो जेतिरो कपिड़ा ख़राब थींदा किथे बि वेंदासीं छा बि कंदो कुझु बि लॻंदो आहिस्ते आहिस्ते असां सभु ईअं थी वेंदासीं जीअं केतिरो ॾींहं कपिड़ा पातल घुमी वठंदो न कहिड़ो फ़र्क़ु पवंदो छा थींदो हुनखे परवाह बि कोन्हे हमेशह परवाह साफ़ सुथरे कपिड़नि वारी कंदुमि ॿेहर कपिड़नि वारो थोरे कंदो तंहिंजे करे असां हर रोज़ तयारु थींदा आहियूं साफ़ सुथरा थींदा आहियूं असां दिमाग़ पंहिंजे दिलि पंहिंजी सोच पंहिंजे वीचारनि खे साफ़ सुथरो कंदो ऐं उनजे लाइ हर रोज़ कुझु वक़्तु साईं जो नेम ध्यानु सिमरन असां रोज़ कयूं उनजे सत्संग उनजी दामन में असां हुजो ज़रूरु ये असांजी सम्झ सोच वीचार सभु कुझु बहितर तंहिंजे करे सत्संग सां असांजी सम्झ बहितर थींदी आहे ऐं नाम ध्यान सां असांजो जीवन बहितर थींदो जॾहिं छड़ो सत्संग कंदासीं पोइ असां ॻाल्हियूं कंदा रहंदासीं पर जेसि ताईं असांजो अंदरि पाण साफ़ न थींदासीं तेसि ताईं कुझु बि न थींदो इन करे असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं हक़ीक़त जेतिरो सत्संग ॻाल्हियूं कंदे ॿुधंदे हलंदे हक़ीक़त में जेतिरी असांखे ख़बर आहे जेतिरो असां ॿियनि खे चवंदा आहियूं जेतिरो ॻाल्हाईंदा आहियूं असां पंहिंजे जीवन में ॾिसूं असां में अमल केतिरो असां ते हलंदा केतिरो असांखे ॼाण सम्झ अकुल सॼी आहे पर उनजे सॼे जीवन में अमल केतिरो आहे असां कॾहिं पंहिंजो पाण खे उनखे ॾिसूं जेकॾहिं असां छड़ियूं ॻाल्हियूं कंदा रहंदासीं ॿुधाईंदा रहंदासीं त पोइ असां ॻाल्हियुनि में उलझी वेंदा आहियूं छड़ो ॻाल्हियुनि में घुमंदा आहियूं पर जॾहिं सम्झ सां गॾु असां उनखे साईं जो नाम ध्यानु सिमरन साथ में कंदा आहियूं त पोइ वरी उहा रहमत असांजे जीवन में अंदरि में ईंदी आहे पोइ उहा असांजी ज़िंदगी बणिजी वेंदी आहे असां ओतिरा साफ़ सुथरा बहितर थींदा आहियूं अमल करणु थींदा आहियूं सिर्फ़ु सत्संग असां ॻाल्हियुनि ताईं थींदा आहियूं वरी सत्संग सां गॾु असांखे साईं जो नाम ध्यानु सिमरन उहो असांखे पंहिंजी रहमत सां भरे सघे त ऊचाई खे पाईंदा पंहिंजे जीवन खे ओड़ो बनाए छॾींदा तंहिंजे करे सत्संग समझ जो नालो आहे ऐं नाम ध्यानु ज़िंदगी जो नालो आहे अमल जो नालो आहे तंहिंजे करे असां पंहिंजे अमल खे बि बहितर कयूं पंहिंजी सम्झ खे बि बहितर कयूं असांजे सम्झ बि हुजणु खपे असांजी ज़िंदगी में अमल बि हुजणु खपे कोई असांखे ईअं न चए छड़ो ॻाल्हियूं कंदो आहे बाक़ी अथसि कुझु बि न जेतिरो ॻाल्हियूं हुजनि ओतिरो अमल जो जेतिरियूं ॻाल्हियूं हुजनि ओतिरो असांजो वेहण बि हुजनि पोइ असांजो जीवन ओतिरो बहितर थिए तंहिंजे करे जेतिरो असांखे ज्ञान हुजे ओतिरो ध्यानु बि हुजे उन सां साईं जो नाम बि हुजे ऐं उन सां असांखे टई चीज़ूं मिलनि मन बि शुद्ध थींदो असांखे रामतो मिलंदी आवाज़ बि बहितर थींदो असांजी इज़त शान वधंदी ऐं असांजी काया बि बहितर थींदी सदाई सिहतमंद बहितर रहंदासीं जॾहिं मन वचन ऐं काया टई बहितर हूंदी त पोइ नेम ध्यानु सिमरन कंदे असां संसार जा सभु सुख पाईंदे अॻिते उन सां साईं सां मिली साहिब ताईं पहुचंदासीं जीवन सॼो बहितर थींदो ऊचाई खे चवंदा तंहिंजे करे अॼु जे प्यार वरी घरनि में पाण सभु गॾु थिया उहो मौक़ो असांखे सम्झाए थो असांखे ज्ञान सम्झ काफ़ी आहे सिर्फ़ु उनखे थोरो थोरो पंहिंजे जीवन में आहे बसि सोचींदा त वैसे ई पिया हूं ग़लति सोचूं सिर्फ़ु असांखे ॿ लफ़्ज़ चवणा आहिनि मालिक उन ते बि रहमत कर मां ते बि रहमत कर सभु सही थी वियो सिर्फ़ु लफ़्ज़ थोरा लफ़्ज़ बि प्यार बि घणा मथो पाण करो बि न घणो हर खोपड़ी खां पाईंदी
ॿियूं जेके ई ॻाल्हियूं कंदासीं उहो खोपड़ी खपंदी चङी अमल जूं जेतिरियूं कंदासीं अंदर में हली हली पाण खे सोचे सोचे पूरो कंदासीं बिन लफ़्ज़ में ॻाल्हि पोइ मालिक ते बि रहमत कर मां ते रहमत कर उनखे बि सुमत ॾे मूंखे बि सुमत ॾे सभु कुझु बहितर थी वेंदो ॿिनि लफ़्ज़ में सॼो जीवन बणिजी वेंदो आहे ऐं उनमें असांजो कहिड़ो सभु कुझु ख़तमु थी वेंदा आहिनि जेकॾहिं आहे ऐं लफ़्ज़ त भई सही ॻाल्हाईंदा ग़लति ॻाल्हाईंदा चङा ॻाल्हायूं छो चङो ॻाल्हायूं हूंदो छा अच्छा लफ़्ज़ बि साॻा हूंदा आहिनि सिर्फ़ु उनजो अंदाज़ थोरो बदिलियल आहे सिर्फ़ु असल वो लफ्ज़ साॻा आहिनि कुछ मायूं मिलण आई ॿिया महिमान हुया मिलंदा पिया उन सोचे मां त मिलंदो मूं तो चयो कोई निकिरे मां तव्हांखे मिलायां थो जेकॾहिं आया तो मुंहिंजो तूं असांखे सुञाणंदो न छो तूं साईं खे ॿुधाए तूं चयो मां छा जो मां तव्हांखे सुञाणींदो ऐं जेसिताईं इहो निकिरे हलंदा पिया ऐं घर वञी करे चयऊं हिन महिल मां तव्हांखे सुञाणींदो आहे हाणे लफ़्ज़ त साॻा हुया उनजो पाण में जड़ो थी वियो उनजे महिल आया चयो असांजे मां तव्हांखे सुञाणींदो वाकई मां चयो न मां तव्हांखे सुञाणींदो लफ़्ज़ साॻा नी फ़र्क़ु कोई पवंदो सिर्फ़ु उनजो थोरो अंदाज़ बदिलियल आहे ॿियो कुझु न पवंदो हुन चयो मां तव्हांखे सुञाणींदो हुजे मां तव्हांखे सुञाणींदो हाणे सभु कुझु उबतो थी वियो तंहिंजे करे थोरो लफ़्ज़ जे लहजे खे बदल करो लफ़्ज़ बि उहे साॻा हूंदा आहिनि थोरो लफ़्ज़ जो लहजो चङो हूंदो आहे उहे साॻा लफ़्ज़ कंहिंखे थोरो प्यार सां चवंदा आहियूं पोइ मुस्कुराईंदो आहे साॻा लफ़्ज़ थोरो कोई ग़लति लफ़्ज़ अंदाज़ सां चवंदा आहियूं उहो हिकदमि दुश्मनी पैदा करे छॾींदो तंहिंजे करे ॻाल्हाईंदा बि लफ़्ज़ थोरो थोरो पंहिंजे लहजे खे थोरो बदिलणो हूंदो आहे ॿियो बि कुझु न हूंदो ऐं जॾहिं असांजो मन बि चङो हुजे आवाज़ बि चङो हुजे काया पंहिंजो पाण बहितर थी विया कोई दुख ईंदो ई न आहे असां हे त बि सुठा रहंदा आहियूं सिमरन कंदा आहियूं हू त बि सुठा रहंदा आहियूं ॿई जान तरी करे पार पवंदा आहियूं सभु कुझु बहितर थी वेंदो आहे स्वाजी शुभ कड़ियुनि में उन सच सतगुरु बस उन ईश्वर बस इहा ई ॻाल्हि जा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदा इन नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे पंहिंजे मन खे साफ़ कंदे लफ़्ज़नि खे बहितर कंदे ऐं पंहिंजी काया सां सभु बहितर लॻे पाण बि सुखी रहूं हर हिक खे सुख ॾियूं ऐं तुंहिंजी सॼे साईं जी रहमत खे पाए सदा ई सुखी रहूं स्वाती इन शुभ कड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी शरणनि जॾहिं सत्संग जो आयोजन कयो कंहिं क़िस्म जी शेवा कई शामिल थिया सो सभिनी खे पूज्य देवरी साहब संत सुखराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभ